भारत आबीजारी जारी रखंदे सिंधु दरिया जो पानी रोकण लाइ तकरारी इलाइक़े लद्दाख में 6 नवनि मनसूबनि जो मास्टर प्लान शुरू करे छॾियो। अहिड़ो इंकिशाफ आबी माहिर इंजीनियर इरशाद एच अब्बासी तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस खे उमाणियल ख़त में कयो वियो। ख़त मुताबिक़ भारत तकरारी इलाइक़े लद्दाख में अचिंथिंग सांजेक पारफेला बातालिक ऐं ख़लस्ती जे 10 मेगा हाइड्रो पावर प्रोजेक्ट्स जे मास्टर प्लान ते कमु करे रहियो आहे। पाणी माहिर मूजिबि ईअं लॻी रहियो आहे उन्हनि मनसूबनि जो मक़सदु सियाचिन ग्लेशियर जे बर्फ़ानी इलाइक़े में मुक़रर फ़ौजुनि लाइ हरारत ते तवानाई जूं सहूलियतूं फ़राहम करणु आहे। चीन पाक भारत फ़ौजी तकरार खां पोइ पाकिस्तान खे पंहिंजो फ़ौलादी दोस्त करार ॾियण जो अज़्म वरजाईंदे ऐलान कयो आहे त चीन पाकिस्तान जो ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सालमीअ जे दिफ़ा में हर मुमकिन सहकार फ़राहम कंदो। भाईवारी न सिर्फ़ ॾखण एशिया में तवाज़ुन खे क़ाइमु रखंदी पर ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जी ज़मानत बि बणिजंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं संदसि वफ़द जी मेज़बानी करे ख़ुशी थी। शहबाज शरीफ़ सां मईशत वापार ऐं सलामती ते ॻाल्हियूं थियूं। तुर्क सदर रजब तैयब एर्दोग़ान जो बयानु। संदसि चवणु आहे त तुर्किया ऐं पाकिस्तान विच में वापार खे हर शोबे में वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾिनो। अल्लाह ताला असांजी यकजहती ऐं भाईचारे खे क़ाइमु रखे।